कराची में नाले वारे लेखक ऐं तारीख़दान प्रोफेसर एजाज़ कुरैशी जे 4 मार्च जे सूरमन ऐं सिंधी शागिर्द जदोजहद जे किताब जो महूरत कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि मामा यूसुफ लगारी, मसूद नूनारी, प्रोफेसर एजाज़ कुरैशी, मुजीब पीरज़ादे ऐं ॿियनि चयो त 4 मार्च सिंध जी मज़ाहिमती तारीख़ आहे जेका मुकमल लिखणु घुरिजे। उन्हनि चयो त 4 मार्च जी तहरीक जे नतीजे में खाबीदुर ऐं क़ौम परस्त सियासत जा तज़ाद खुली साम्हूं आया। उन मौक़े ते 4 मार्च जे तहरीक जे अॻवाननि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी बम्बई खां अलॻि थियण वारी तहरीक ई सिंध जी, उन में हिंदू बि शामिलु हुया। उन ज़माने में तहरीकूं हलाईंदा ऐं वैन गार्ड हूंदा हिंदू, उहे पाकिस्तान ठहण खां पोइ हलिया विया त हिकिड़ो वैक्यूम पैदा थी वियो ऐं तंहिंखां पोइ उहो वैक्यूम उन वक़्त ताईं रहियो जेको मां सम्झां थो त 4 मार्च जो वैक्यूम टुटो ऐं स्टेटस को टुटो ऐं इहो साबित थियो त सिंधी मुसलमान बि सिंध जे लाइ क़ुर्बानी ॾेई सघनि था ऐं तहरीक हलाए सघनि था। अॼु जी हालतुनि में ज़रूरत आहे त अहिड़ी तहरीक वरी हले। अॼु जी हालतुनि में सख़्तु ज़रूरत आहे। मूं अॻारो पंहिंजे तक़रीर में बि चयो त सूरत हाल अञा बि ख़राबु थींदी वञे, अञा बि पोइ थींदी वञे। हींअर त असीं मां कंहिं मिनारिटी में तब्दीली। ॿी ॻाल्हि जेका इम्पॉर्टेंट आहे उहा आहे तव्हांजो हारी, तव्हांजो मज़दूर, ॻोठनि जो माण्हू, हेठियां तबिका आहिनि, उहे सफ़ा ख़तमु आहिनि एब्सोल्युटली। माण्हू जीअं उनखे का फैसिलिटी कान्हे, को हक़ु कोन्हे, को राइट कोन्हे, का एंटरटेनमेंट कान्हे, का मानी कान्हे, का शइ उनखे कान्हे। जॾहिं मुल्क डिपोलिटिसाइज थी रहियो आहे, का लेबर यूनियन कोन्हे, का शागिर्द यूनियन कोन्हे, को बि लेफ्ट जो माण्हू न आहे या को बि नेशनलिस्ट कॉन्फ्रेंस न आहे, अहिड़े हालतुनि में पॉलिटिकल पार्टी जेके आहिनि से रीजनल ते अची बीठियूं आहिनि ऐं कंहिं हिकिड़े सर्किल में कमु जमूरत बंदि हुजे, प्रेस ते पाबंदी हुजे, उन हालतुनि में लाज़िमी तौर ते आहे त शागिर्दनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।